दहशतगर्दी, सिंध में मजहबी दहशतगर्दी, सिंध में मजहबी इंतहा पसंदी, अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मैरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया कंडियारो में जीए सिंध मुआज़ जे सॾ ते ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंध जी ज़मीननि जे वलार इर्सा एक्ट में तरमीम ज़रिए सिंध जे दरिया ते दाड़े ख़िलाफ़ ऐं मिरपुरख़ास पुलिस हथां तौहीन रिसालत जे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़त्ल थियल डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जे क़ातिल पुलिस अमलदारनि ऐं संदसि लाश जी बेहुरमती कंदड़ मज़हबी जुनूनियन जी गिरफ़्तारी जे लाइ टाउन कमेटी कंडियारो खां रैली कढी। उन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं जमील अहमद सरगानी खां। जी जमील, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त स्टार चौक कंडियारे ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते जीए सिंध मुआज़ जे अॻुवान दानिश कलेरी, मसूद गाॾी, सिंध सागर पार्टीअ जे अॻुवान अब्दुल जब्बार मंगरे, जीए सिंध क़ौमी मुआज़ जे अॻुवान इमदाद कलेरी ऐं ॿियनि मुज़ाहिरीन जो चवणु हो त हिन मुल्क जे ठहण खां वठी अॼु ताईं सिंध रियासती साज़िशुनि जो शिकार बणियल आहे। गुज़िरियल 77 सालनि खां मज़हब ऐं जमहूरियत जे नाले ते सिंधी क़ौम खां क़ौमी सुञाणप, समुंड, दरिया, जबल ऐं मदनी वसीला खसण खां पोइ हाणे हिकु तरफ़ रियासत ग्रीन पाकिस्तान जी स्कीम तहत सिंध जूं ज़मीनूं वालारण शुरू कयूं आहिनि त ॿिए तरफ़ रियासती ज़ातियुनि ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि जी सियासी रद्दी अमल खे रोकण जे लाइ सिंध में रियासती सरपरस्ती हेठि मज़हबी जुनूनियत जी बाह भड़काई वई आहे, जंहिंजो मिसाल मीरपुर ख़ासि पुलिस हथां डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जो बेरहमाणो क़त्लु आहे। असां रियासती साज़िशुनि खे रद्द कंदे ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंध जी ज़मीननि जी वालार, दरिया ते धाड़े जे ख़ात्मे ऐं डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे क़ातिल पुलिस अमलदारनि ऐं पीर उमर सरहंदीअ जे सरपरस्ती में लाश जी बेरुमती कंदड़ मज़हबी जुनूननि जी गिरफ़्तारीअ जो पुरज़ोर मुतालबो करियूं था। जेकॾहिं सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि न थियूं त बाज़मीर सिंध वासी पंजाब जा रस्ता ऐं सिंध जा शहर बंदि करे सिंध जी फुरलुट ऐं मज़हबी इंतहा पसंदी ख़िलाफ़ लगातार एहतिजाजी जिदोजहद कंदा। जी महिरबानी तफ़सीलात जी आगाही लाइ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।